इंटरनेट जी दुनिया में इस्तेमाल थींदड़ मुख़्तलिफ़ सोशल मीडिया या वीडियो शेयरिंग एप्स वग़ैरह ॾींहों ॾींहुं पंहिंजे वाहिपेदारनि जी सहूलियतुनि लाइ नित नवां फीचर्स मुतारिफ़ कराईंदियूं रहंदियूं आहिनि, जिन खे तमामु घणो पसंदि करण सां गॾु साराहियो पिणु वेंदो आहे। पर यूट्यूब पंहिंजे वाहिपेदारनि लाइ डिज़ाइन, पहुच ऐं सहूलियतुनि जी अहिड़ी इनक़लाबी तब्दीलियुनि जो ऐलान कयो आहे जेकी हिन वक़्त ताईं कंहिं बि एप या वेबसाइट में नाहिनि ॾिठियूं वयूं। तब्दीलियुनि जो मक़सदु हाणोकी स्क्रीन खे वधीक वाज़ेह ऐं इस्तेमाल में सवलो बणाइणु आहे। इन सां गॾु इंतिज़ामिया वीडियोज़ खे ज़ूम करण लाइ पिंच ज़ूम जी सहूलियत बि ॾिनी आहे, जंहिंजे ज़रिए चुटकीअ सां वीडियोज़ जे मख़सूस टुकरनि खे वेझो कंदे वधीक वाज़ेह करे सघिजे थो, जेको ऑप्शन सिख्या जी मुख़्तलिफ़ वीडियोज़ खे ॾिसण जे लाइ वॾो मददगार साबित थींदो। यूट्यूब ते खाधो पचाइण, साइंसी तजुर्बनि तोड़े मुख़्तलिफ़ शयुनि बाबति ट्यूटोरियल वीडियोज़ समेत अहिड़ियूं केतिरियूं ई वीडियोज़ आहिनि जिन खे ॿीहर ॾिसण जी ज़रूरत पवंदी आहे। जंहिं मक़सद खे सवलो बणाईंदे अहिड़ी सहूलियत ॾिनी वई आहे जंहिंजी मदद सां हलंदड़ वीडियोज़ खे घिसकाइण सां इहा नंढनि टुकड़नि में ज़ाहिर थींदी, जंहिं ज़रिए तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ वारे हंध खे टच करे ॾिसी सघो था। न रुॻो एतिरो, पर इंतिज़ामिया पारां इम्बेड मूड बि मुतारिफ़ करायो वियो आहे, जेको ॾिसण जे अमल खे वधीक बहितर बणाए थो। इन में एल्गोरिथम स्क्रीन जे पस मंज़र जे लिहाज़ खां वीडियो खे अहिड़ी रीत मटायो वियो आहे जो ॾिसंदड़नि जो ध्यानु उन ते ई रहिजी वेंदो। उन खां सवाइ शेयर, लाइक ऐं डाउनलोड समेत ॿियनि बटणनि जी डिज़ाइन खे बि तब्दील कयो वियो आहे त जीअं उहे मुदाख़िलत जो घटि में घटि सबबु बणिजी सघनि। न रुॻो एतिरो, पर हैशटैग जो रंग नीरे खां अशो करण जो ऑप्शन बि ॾिनो वियो आहे। समूरियूं इनक़लाबी सहूलियतूं फ़िलहाल प्रीमियम अकाउंट ते पेश कयूं वयूं आहिनि, जेकी जल्द फ्री अकाउंट्स लाइ बि दस्तयाब हूंदियूं।